अचो त हाणे म्यूज़िक सां गॾु हिकिड़े सुहिणी सिंधी रिदम सां गॾु हुन फनकारा खे आवाज़ थो ॾियां मुंहिंजो दिलि ऐं संगीत लाइ आहे जेकी मां सरस्वती जी पुत्री आहे ॾाढो सुठो ॻाईंदी आहे ईश्वर जी वॾी कृपा आहे विदर्भ ठाकुर मां असां सां गॾु आहे ज़ोरदार तालियुनि सां गॾु ॿई हथ मथे करे महिरबानी करे कलाकारनि जे मान में हिकु सुहिणे सिंधी म्यूज़िक सां गॾु जेसिताईं तव्हां सभु तालियूं खे वॼाईंदा भेण मंजुश्री खे मां स्टेज ते कोन वठी ईंदुमि 1 2 3 साईंजन मथे अची करे मूंखे सरप्राइज़ करे छॾनि मतिलबु शायदि आवाज़ थोरी निकिरण ॿ लाइनियूं ख़ासि जेकी साईंजन जे लाइ मां फील कंदी आहियां दिलि सां तव्हां सभई अगरि फील कयो था त मुंहिंजो साथ ज़रूरु ॾींदा स्पेशली फॉर यू साईंजन ना कुछ बोला ना कुछ बोला तूने दिल से दिया जो दिया ना कुछ बोला ना कुछ बोला मुस्कुरा के दिया जो दिया तू ही धूप तू ही छाया तू ही अपना बनाया और कुछ ना जानो बस इतना ही जानो तुझे रब दिखता है सामने में आके रो तुझे रब दिखता है सामने में आके रो सजदे की सर झुकता है सामने में आके रो तुझे रब दिखता है सामने में आके रो सच्ची साईं सतरामदास साहिब की अमर शहीद साईं कंवरराम साहिब की अरमान सभई जो साईंजन जे लाइ हिकु भेरो साईंजन मथे आया ई आहिनि त वठी वठी तो थकंदे वठी वठी तो थकंदे पर ॾेई न थकंदो राम वठी वठी तो थकंदे पर ॾेई न थकंदो राम समुंड सखा जो आहे मुंहिंजो साईं समुंड सखा जो आहे मुंहिंजो साईं सचो सखिया
Thank you, sir. साईं जी वॾी कृपा थी ही कलाकार जो मान साईं जन रखो आहे साईं जन रोटी लाइ वञनि पिया पर उन्हनि पंहिंजी रोटीअ खे छॾे कलाकार जो मान रखो इहो केरु संत दिलि संत प्रवृत्ति माण्हू संत पाण करे सघे थो त ज़ोरदार तालियूं वॼे अहिड़े सुहिणे साईं लाइ जेके कलाकार जो मान रखनि था उन्हनि खे इज़त ॾियनि था उन्हनि खे आसीसूं ॾियनि था निश्चित ई असां सभिनी लाइ इहा फ़ख़्र जी ॻाल्हि आहे हाणे मां चाहींदुमि हिन महफ़िल में जेतिरा बि कलाकार आया उन्हनि नचायो आहे उन्हनि कोशिशि कई आहे कि तव्हां हथ मथे कयो नचो सभिनी जी इहा इच्छा आहे कि मुंहिंजो प्रोग्राम ॼमी वञे सुठो थी वञे मुंहिंजो सेगमेंट बढ़िया थी वञे पर हाणे मुंहिंजी इहा इच्छा आहे पर्सनल एज़ अ मंच संचालक एज़ अ एंकर कि तव्हांखे अहिड़ो म्यूज़िक ॿुधायो वञे कि तव्हांखे लॻे कि सिंधी समाज में अहिड़ा सिंधी संगीत में अहिड़ा सुहिणा कलाम बि आहिनि Dr. Peter Dalmani ji, Gurmukh Jagwani ji, and the entire team of AXA. And वधीक टाइम न वठंदमि हाणे मूंखे लॻे थो सभु नची अगरि थोरो थकिजी पिया आहिनि त कलाम ॿुधंदा तव्हां कलाम ॿुधंदा त मुंहिंजो फेवरेट कलाम मां तव्हांजे साम्हूं पेश करण जी कोशिशि कयां
श्रीकांत भाटिया साहब जो शादी ला कराया सोन जो रुपयो अधी असां ॾिठो ई न रुगो ॻायो असांखे ॿियो न ॾिसूं रुगो ॻायो सालनि खां सोन जो रुपयो ॾेखारियो सही कीअं थींदो आहे हाँ तो मैं वोट पे सेवा Ladies and gentlemen, वोट की सोने रुपए वोट की थी कि सोने रुपए दी थी सोना रुपए नहीं चलेगा। अच्छा Give a big hand for this man who is behind all the artists. A big round of applause for Mohit Shivani, ladies and gentlemen. थैंक यू
सेशन अॼु जो ॾींहुं असांजे लेजेंडरी सिंगर दादा घनश्याम वासवानी खे असां डेडिकेट कयो त मां अगरि उन्हनि जो हिकु गीत जेको मुंहिंजो फेवरेट आहे न ॻायां इहो थी नथो सघे त अगरि घनश्याम अंकल आहिनि मीनाक्षी आंटी इज़ हियर प्लीज़ जॉइन अस एंड हियर वी गो
खट्टर साहब एकदम वरी चुनाव लड़ो वरी मंत्री ठेके तो जोश आता हमें जोरदार ताली खट्टर साहब लाइ क्या बात है दुआ असा कलाकार जी दुआ वरी एकदम लड़ो असा के भले नोट बंदा घटाईंदासी जोरदार ताली खट्टर साहब लाइ एकदम क्या बात है दोस्तों शादी में असा फालतू टेंशन करदा आहियूं सब कलाकार स्टेज ते अची दादा घनश्याम वासवाणी साहब हुजनि त प्लीज असा के सहयोग करो Let's sing the Mother Must Another together. शादी में असा सब अजायो टेंशन खणंदा आहियूं असा के टेंशन कोने खणो ॾाढा माण्हू पुठियां लाइ कहिड़े टेंशन में वेठा आहिनि तव्हांजी टिकट कंफर्म आहे तव्हां वापसि में वेंदव जीअं आया आहियो महिरबानी करे मथनि ते हथ न रखो असां हूअं ई टेंशन में आहियूं हा त असां भाऊ तव्हांखे नथो मज़ो अचे थो पोइ तव्हां वेही चओ उते 5 मिंट हाणे बाक़ी ही बुज़ुर्ग नचनि पिया तव्हां जवाब वेठा हुअसि ठहे थी ॻाल्हि अचो डॉक्टर साहब पिंकी जी फर्स्ट रो समरानी साहब तव्हां सब प्लीज अरे अजीत खेतपुरी साहब तव्हां बिना आवाज़ ही नचंदा आहियो आवाज़ में छो कोन पिया नचो तव्हां गुंगे गाने ते नचंदा आहियो अचो हा हा बस हाणे सब आर्टिस्ट अची विया आहिनि स्टेज ते माइक सां 3 आहिनि विंडे में राइ खाईंदासीं यस हा बस 5 मिनट अरे मम्मा कहीं नहीं जा रही है बेटा मम्मा को कमाने दे अभी छोड़ो धंधा करने दे व्यवसाय करने अचो भाव हाथ बांधी न रहो मेहरबानी करे हाथ बांधी भाव को थारो मिनट चाहिए Please. समझना प्लीज समझना हाँ, हिकु ॿियो बि नालो मेंशन कंदा भाव दादा चाहते हो तव्हां रोज रात ये कंदा आहियो अच्छा अरे डॉक्टर साहब तव्हांखे थोड़ी अजय में सूटी थो अजय जा डॉक्टर रोशनी जी कमा डॉक्टर रोशनी डॉक्टर तोलानी साहब प्लीज हिन हाँ हिकु नालो मेंशन करणु चाहींदमि हिन पूरे जेको असांजो सम्मेलन हले पियो 27th इंटरनेशनल सिंधी सम्मेलन में पूरो लाइव थो वञेव एंड ऑल बिकॉज ऑफ रेडियो सिंधी मिस्टर दीपक केसवानी गिव अ बिग हैंड टू देम बिग हैंड असां 5 मिंट मोबाइल पकड़ींदा आहियूं थकिजी पवंदा आहियूं ही स्टैंडिंग हियर सिंस येस्टरडे गिव अ बिग हैंड फॉर हिम बेचारा रात जो घर वञो रात जो पकड़े बीठो लॻे पियो कि कलाकार अची वञे ॾिसो तव्हां असांखे घोर जो मां वरी थो चवां भला घोर न ॾियो सॉरी माफ़ कजो असां दुबई में प्रोग्राम करण वियासीं दयाल बाबू ते अरे बस कयो दुबई प्रोग्राम करण वियासीं असां नचूं पिया हिकिड़ो भाई घोर ॾेई वियो मां ॾिठो 500 ड्रामा मां चयो वॾनि शाहूकार जो प्रोग्राम आहे 500 जी भाऊ जी ॾाढी वॾी घोर थी वई सॼो प्रोग्राम थी वियो भाई हिलियो ई कोन ॼण मुसाट थी वियो प्रोग्राम थी वियो असां नची टिपी बस कयोसीं मां भाई खां हथ लाथो मां भाऊ गुज़ारे विया आहियो चईंदा आया मां चयो भाऊ छो चई यार मां भुल में 500 रुपया घुरे छॾिया त तव्हां मां चयो पोइ चई वापसि कर मां चयो कुझु त सोचो नी जी 100 सोचा मां 400 वापसि वठि पर नच त सही ही जेकी घोर असांखे मिली आहे न असां तव्हां ते घोरी चाहींदासीं तव्हां नचो असांखे पैसा न खपनि प्लीज़ तव्हां नचो 1 2 3 ही पीटर साहब चयो जल्दी रे जल्दी यह दिनदा समाज मुखी सदाई दुखी